सर तव्हांजे काफ़ी ॾींहंनि खां पोइ होटल ते मोहतरम ज़फ़र खोखर साहब जन आया आहिनि ऐं सिंध जी बहितरीन दोस्त बहितरीन आर्टिस्ट जान शहवाणी साहब बि आयो आहे ऐं उस्ताद गुल मुनीर बि तव्हां सां गॾु आहे। सर बिल त नाहे ॾियणु आयो न बिल या बिल ॾींदव? अच्छा बिल वठंदव सॼा न ॿियनि खे त तव्हां न ॿुधायो न तव्हां नादर खां बिल वठो। सर तव्हां ख़बर पई आहे गोश्त जा ॾाढा शौक़ीन आहियो तव्हां? तक़रीबन ॾाढो गोश्त मच्छी ऐं अंडा वग़ैरह इहे ॾाढा मुंहिंजे मां वणंदा आहिनि। अच्छा अच्छा असल में सर जी तवाई में आहे सभु ग़लति ॻाल्हियूं थो करे दाल जो साईं खे भली छेला हुजनि चवंदा आहिनि कि हेॾे पोइ दाल खाए दाल खां वॾी एलर्जी थींदी आहे न तव्हांजी माना पसंदीदा भाॼी कहिड़ी आहे जेका होटल ते नादर बलोच होटल ते खाईंदा आहियो? जी 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 रेशमी थियो जी जी छेले जो माना जेको आहे सो कढ़ाई थी जी जी मच्छी थियो एतिरो कुझु खाईंदा आहियो? जी जी बारबेक्यू असां बि तरह महसूस था कयूं नादर तरह ग़रीब थी वियो आहे एतिरियूं भाॼियूं खाए थो थोरा बाल अंडा जमाने जो राज बाल अंडा हा वाह वाह। अच्छा तव्हां ऐं ॾाढो गिरोही जान शहवाणी पर इलाही वक़्त खां गॾिजी कमु न आहे कयो। आख़िरी ड्रामो तव्हांजो मिटी जा माण्हू हुयो जंहिंमें पीउ पुट जो किरदारु कयो। हाणे तव्हांजो ईंदड़ को प्रोजेक्ट आहे मां जेको आहे सो पुट जे कैरेक्टर में आहियां। अच्छा ॾाढो जेको आहे सो वाले जे वाह वाह जेको आहे सो माना प्लान था कयो पोइ ड्रामे में तव्हां पीउ हुयो ॾाढो पुट हुयो हाणे वरी तव्हां पुट था थियो? न इहो असांजो मथां माना जेको आहे कास्ट जो मसइलो आहे न हिन में असां छा था करे सघूं। अच्छा अच्छा पर अॼो की तव्हांजी मीटिंग नादर सां मूंखे सम्झ में ॻाल्हि अचे थी त को तव्हां लॻे थो को नओं प्रोजेक्ट करे रहिया आहियो जंहिंजे करे तव्हां इहा जो मीटिंग थी आहे घणे वक़्त खां पोइ? आनंद भोजाणी साहब जी फिल्म आहे। अच्छा हा ईद जी फिल्म जो ऐलान कयो आहे हा तमामु सुठी तरह सभिनी दोस्तनि खे हुन इहो ऐलान कयो आहे त तक़रीबन डायरेक्टर पंहिंजी फिल्म में खणणु नादिर बि दादो बि ज़फ़र खोखर बि मुमताज़ बि चाचो बि चए थो भली फिल्म अहिड़ी ठाहींदुमि जो वरी को सिंध में न ठाहे। बिल्कुलु बिल्कुलु ख़ाली त इहा फेसबुक ते रखी पोस्ट। वॾी महिरबानी सर तव्हांजी, वॾी महिरबानी नादर साहब।